कट कढ़े लोह बरे दूधा जित धगन मुतरकन मुँह कढिया सांधाणियूं सहकन अॼु पिणु आगड़ियनि मेड़ो आहे मच ते। साथियो, मां मंज़ूर हुसैन खोसो एडवोकेट कराची तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। ॻाल्हि इहा आहे त सिंधी माण्हुनि जी जेका सियासी जदोजहद आहे उहा पाणी जे मसइले ते हुजे या कॉर्पोरेट फार्मिंग जे बहाने सां सिंध जूं ज़मीनूं हड़प करण जे मसइले ते हुजे, उहा ॾाढी पुरमन रही आहे। बबरलो वारो जेको असांजो वॾे मां वॾो जेको मिसाल आहे त सिंधी माण्हुनि बबरलो में गॾु थी 12-13 ॾींहं वेही मुसलसल पुरमन जदोजहद जो जेको आहे सो हिकिड़ो मिसाल क़ाइमु कयो। हाणे उन जदोजहद खे दुनिया ताईं जेको आहे सो भलीकार चयो वियो। माण्हुनि चयो त वाह वाह, सिंधी माण्हू हाणे किथे न किथे आहिनि। जेके सियासी जदोजहद दुनिया में थियूं उन्हनि जे मुक़ाबले में बबरलो वारो जेको 12 ॾींहंनि जो असांजो जेको जदोजहद जेको तरीक़ेकार हो उहो ॾाढो हिकिड़ो मिसाल क़ाइमु थियो। उन खां पोइ वरी मोरे में हिकिड़ो ॿियो मसइलो थियो। मोरे में उन जेका पुरमन जदोजहद हुई सिंधी माण्हुनि जी, उनखे सबोताज करणु ऐं दुनिया वारनि खे वरी ॿुधाइण त न असीं पुरमन जदोजहद न कंदा आहियूं, असीं अहिड़े क़िस्म जी जदोजहद कंदा आहियूं। सो इहो जेका चाल चली वई, जेका रांदि खेॾी वई, उन तमामु वॾो नुक़सानु ॾिनो आहे। उन में कैज़ुअलिटियूं थियूं, मौत थिया ऐं फॾा थिया, फसाद थिया, आवाम जे ख़िलाफ़ु जेको तशदुद कयो वियो। वरी ज़िद में आवाम जे माण्हुनि आवाम जा माण्हू हुया या कुझु ॿिया माण्हू जंहिंखे पाण शरपसंद चऊं, उन्हनि बि वरी पुलिस जे जेका लाठी चार्ज हुई या जेका गोली हुई उन जो जवाबु ॾियण जी कोशिशि कई। नतीजे में पुलिस जा माण्हू बि खोड़ ज़ख़्मी थिया, वीडियो में ॾिसण में अचे थो। हाणे मसइलो जेको आहे उहो सिंधी माण्हुनि जी जेका सियासी जदोजहद आहे उनखे जेका मञता मिली आहे उन जो रुख़ मोड़णु, उनखे सबोताज करण लाइ मोरे में इहो सांग रचायो वियो। तंहिंजो नतीजो छा निकितो त कैज़ुअलिटी थियूं। असांजा 2 हिकिड़ा बहितरीनु सियासी कारकुन उहे क़तलु थिया, ॿिया ज़ख़्मी थिया ऐं उन खां अलावा पुलिस जा माण्हू बि ज़ख़्मी थिया, उहे ॾिसण में अचनि पिया था। वरी हिकिड़ी वॾी हिकिड़ी जेका जाइ खे बाहि लॻी, उहो इल्ज़ाम बि उन माण्हुनि ते लॻो जिन पाणी ऐं ज़मीन खे बचाइण जी जदोजहद कई। हाणे क़तल बि थिया, जेके सो ज़ख़्मी थिया माण्हू ॿिन्ही तरफ़नि खां, पुलिस तरफ़ां बि ऐं असांजा जेके मुज़ाहिरीन हुआ, पुरमन मुज़ाहिरीन, उन्हनि तरफ़ां पुलिस जा माण्हू बि ज़ख़्मी थिया। हाणे उन जे लाइ वरी इंसाफ़ ई आहे त वरी इंक्वायरी जेका कई थी वञे उहा पुलिस कंदी। असांजी जेका हुकूमत, असांजो जेको हुकुमरान तबिक़ो आहे, असांजी जेका हुकूमत आहे उनजो या त मथो ख़राबु आहे या उनखे सम्झ कान्हे का। सिंधी में चवंदा आहिनि त ॿेड़ी बि ॿोड़े जहान ख़ान ऐं फ़ैसिलो बि करे जहान ख़ान। याने माण्हुनि खे जेके तकलीफ़ूं ऐं हुंज ऐं उनखे मारणु ऐं उन जी जेका सियासी जदोजहद खे रोकण जा जेके बि कारनामा उहे असांजे हुकूमरान तबिक़नि कया, हुकूमती धुरियुनि कया। हाणे फ़ैसिलो वरी उहा कंदी। हाणे DIG इरफान बलोच साहिबु जेको आहे सो उन जी सरबराही में जेके सो पुलिस ऑफिसर गॾिजी इंक्वायरी कंदा। छा सिंधी माण्हू बेवकूफ़ आहिनि? असांजूं अदालतूं कोन्हनि? मां हिकिड़ो वकील आहियां, मूंखे ख़बर आहे त जॾहिं बि को वाक़ियो थींदो आहे उन जी FIR कटिबी आहे। अञा ताईं FIR कान कटी वई आहे, क़तल थिया आहिनि या वॾो वाक़ियो थियो आहे, क़तल थियो आहे, पुलिस वारा ज़ख़्मी थिया आहिनि, माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि, असांजा मुज़ाहिरीन ज़ख़्मी थिया आहिनि, कुझु खंभिजी विया आहिनि, उनजी FIR थियणु खपे। FIR खां पोइ इन्वेस्टिगेशन थियणु खपे। जे इंक्वायरी आहे त पोइ जुडिशल इंक्वायरी थियणु खपे। हीअ असां माण्हुनि खे काॾे वठी था वञूं, केॾांहुं वठी था वञूं? सिंधी माण्हू हाणे ज़हनी तौर ते तयारु थियनि त मसइला जदोजहद सां हल थींदा ऐं पुरअमन जदोजहद। उन जे रद में असांजे हुकूमरान तबिक़नि जो रवैयो इहो ई रहंदो जेको मोरे में थियो। यानी माण्हू मारे वरी लाश बि गुम करणु
ऐं उन खां पोइ वरी अदालत ने जज खां कमु वठणु। हाणे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त या त सिंधी माण्हू हींअर चुप करे घर वेहनि, या जेकॾहिं जदोजहद करणी आहे त पुरअमन तरीक़े सां जदोजहद कजे, पर हिकिड़ी वॾी जदोजहद कजे जीअं बबरलो में थी। ऐं बबरलो में असीं 12 ॾींहं या 15 ॾींहं 12 या 13 ॾींहं वेठासीं। हाणे इहा मुसलसल डिघी जदोजहद हुअणु खपे ऐं जेका तोड़ ताईं हले। ऐं उहो ॾिसण में अचे थो त माण्हू जदोजहद कंदा खणी छा बि थिए। दुनिया जी तारीख़ में कॾहिं बि ईअं कोन थियो आहे त जिते नाइंसाफ़ी ते ॿधल हिकिड़ो निज़ाम हुजे, तबक़ाती सिस्टम हुजे, उते जेको आहे सो पुलिस जेके ज़्यादतियूं करे ऐं वरी फ़ैसिलो वरी जेको आहे सो उन जी इंक्वायरी ऐं जांच उहा करे, उहा थींदो ई कोन्हे। उन लाइ त अदालतूं आहिनि, हिकिड़ी जुडिशल इंक्वायरी थियणु खपे। तंहिंजे करे मां पंहिंजे हिन वीडियो पैगाम ज़रिए मां पंहिंजो मौक़िफ़ इहो ॾियां थो त सिंध जे माण्हुनि जेको मूं ॿुधो आहे या ॾिसां पियो थो त पुलिस जी जांच खे या तफ़्तीश खे या इंक्वायरी खे रद्द कयो आहे। तंहिंजे करे इन जी जुडिशल इंक्वायरी थियणु खपे त ही माण्हू छो क़तलु कया विया, ॾोह कहिड़ो हो, जमूरी चयो पाणी जो मसइलो हो। पंहिंजा हथ ठुकिया माण्हू अलाए किथां किथां गॾु करे हिकिड़ियूं बाहियूं ॾियारे पंहिंजो माना मसइलो बि पाण ख़राबु कयूं, माण्हुनि खे ज़ख़्मी पाण कयूं, क़तल बि पाण कयूं। पुलिस जी गोली सां थियो आहे न, त उन जी FIR थियणु खपे। कंहिं बि क़ानून में ईअं कोन्हे त वाक़ियो थिए वॾो, उन में क़तल थियनि, ज़ख़्मी थियनि ऐं बाहियूं लॻनि ऐं उन जी FIR न थिए। हीउ उबतो चकर सिर्फ़ु सिंध में आहे, ॿिए हंधि कोन्हे को। ऐं सिंध जे माण्हुनि खे सम्झणु खपे त असांजी जेका हुकुमरान जेका धुर आहे, जेको रूलिंग क्लास आहे, जेके पाण वॾेरा शाही चवंदा आहियूं, उहा कॾहिं बि असांजी सॼणु नथी थी सघे। उहा हर दौर में को न को सांग रचाईंदी। इन करे त असांजी जेका सियासी जदोजहद आहे, जेका पुरअमन जदोजहद आहे, उन खे माठो कजे, उन खे बुंजो ॾिजे। उन खे रोकण लाइ इहे सॼा सांग रचाया था वञनि। सो अचो त साथियो गॾु थियूं ऐं पुरअमन जदोजहद कयूं। इन समूरनि माण्हुनि जे समूरनि रचायल सांगनि खे, रचायल ड्रामनि नाटकनि खे असीं रद्द कयूं ऐं गॾिजी मुतालबो कयूं त इन जी जुडिशल इंक्वायरी थियणु खपे। जुडिशल इंक्वायरी बि इंसाफ़ पसंदि जज, हाई कोर्ट जे जज जी निगरानी में थियणु खपे। अॻे बि थियूं आहिनि, अॻे तमामु घणियूं इंक्वायरियूं थियूं आहिनि। ऐं जेके हाणे जेके टीम में माण्हू वेठा आहिनि, छा उन्हनि संघार खोसे वारो वाक़ियो उन जी जुडिशल इंक्वायरी थी या उन जी पुलिस इंक्वायरी कई? कुझु बि कोन। उहे केस त हाई कोर्ट में पिया आहिनि थिया। पर जॾहिं बि को मसइलो थींदो आहे त उन जी इंक्वायरी अदालत खे करणु खपे, कोर्ट खे करणु खपे, हाई कोर्ट जी निगरानी में थियणु खपे। न त रोलण जो शिकार थींदी। हीउ क़तल रुली वेंदा, ॿुॾी वेंदो, खून नाहक ॿुॾी वेंदो। तंहिंजे करे आउं मुतालबो थो कयां त जुडिशल इंक्वायरी जो बंदोबस्तु थियणु खपे। पुलिस जी इंक्वायरी खे सिंधी माण्हू रद्द करे चुका आहिनि। तो साथियो, अॼु जी वीडियो इहा आहे। जे अव्हांखे पसंदि अचे त लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। तव्हांजी वॾी महिरबानी।